हिकु सादे टेक्स्ट खे प्रो लेवल एनिमेशन ऐं इफेक्ट्स में कीअं बदिलाइजे अॼु सिखंदासीं आसान सिंधी ज़बान में। गुज़िरियल सबक़ 5 में असां सिखियो हो हे कुझु टूल जीअं बैकग्राउंड स्पेसिंग शेडो वग़ैरह। अॼु असां उन्हनि जी साइड में एनिमेशन ऐं इफेक्ट सिखंदासीं त टेक्स्ट में इफेक्ट ऐं एनिमेशन कीअं लॻाइजनि। सो असां सभ खां पहिरियां इफेक्ट ते क्लिक कयो आहे त तव्हांखे केतिरनि ई क़िस्मनि जा इफेक्ट्स मिली वेंदा, क्लासिक, न्यू, हिट्स, फूड्स वग़ैरह। तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां चूज़ करे सघो था। ही आहे फूड इफेक्ट। ठीक है दोस्तों, ही अक्सर उन टेक्स्ट में इस्तेमाल थींदो आहे जिते कंहिं फ्रूट या कंहिं फूड सब्जी वग़ैरह जो नालो ईंदो आहे। ॾिसो जीअं ही आहे त इन तरीक़े सां अक्सर जेके वीडियो एडिटर हूंदा आहिनि उहे कंहिं बि इफेक्ट ते क्लिक करे छॾींदा आहिनि, पर उनखे सम्झणु ज़रूरी आहे। जीअं हिते केतिरनि ई क़िस्म जा नाला ॾिना विया आहिनि त तव्हां जेको टेक्स्ट हुजे उहो ई तव्हां यूज़ कंदा त उन जे बैकग्राउंड ते सेट थींदो। देन उन खां पोइ हे ॾिसो कलरनि जा नाला ॾिना विया आहिनि। येलो आहे, ठीक है दोस्तों, ऐं ग्रीन वग़ैरह, रेड, ब्लू। त तव्हां कलर जो को बि इफेक्ट उहो बि यूज़ करे सघो था। कैपकट जे अंदरि तव्हांखे सभु सहूलियतूं मिलंदियूं। काफ़ी दोस्त मूंखे टिकटॉक जे अंदरि DM ऐं कमेंट कंदा आहिनि त असांखे प्रो कैपकट किथां मिलंदो। दोस्तों कैपकट इहो ई सेम आहे, प्रो उनखे बनाइणो पवंदो आहे ऐं उहा वीडियो मां यूट्यूब ते जल्द अपलोड करे रहियो आहियां। इंशाल्लाह 2-3 ॾींहं अंदरि उहा तव्हांखे सॼो प्रोसीजर सम्झाईंदुसि त कैपकट खे प्रो कीअं बनाइजे। सो दोस्तों हाणे असां एनिमेशन ते क्लिक कयो आहे ऐं हिते तव्हांखे केतिरनि ई क़िस्म जूं एनिमेशनूं मिली वेंदियूं। ऐं यादि रखो एनिमेशन खां सवाइ टेक्स्ट अधूरो हूंदो आहे। प्रो लेवल लाइ एनिमेशन इस्तेमालु करणु लाज़मी आहे। ऐं यादि रखिजे हिन में हिकु इन आहे ऐं ॿियो आउट। ही जेको इन आहे उहो हमेशह टेक्स्ट जे अॻियां लॻंदो आहे, यूज़ थींदो आहे, ऐं जेको आउट आहे उहो टेक्स्ट जे पछाड़ी में जेको सो एनिमेशन यूज़ कबी आहे। हिते मां तव्हांखे ॾेखारियां थो प्रैक्टिस करे। ही तीर वारो निशान तव्हां ॾिसो, ही इन एनिमेशन लॻल आहे। हाणे असां आउट उन ते लॻाए ॾिसंदासीं। सो हिन जी साइड में ही आउट जो ऑप्शन आहे, हिन ते तव्हां क्लिक कंदा त हिते तव्हांखे जेके आउट वारियूं, ठीक है, लास्ट वरी टेक्स्ट जे आख़िर में जेका एनिमेशन हुजे उहे मिली वेंदियूं। केतिरनि ई क़िस्मनि जूं हूंदियूं, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जेका फिट थिए यूज़ कयो। ही ॾिसो असां ही यूज़ कई आहे। सो असां हिन जी थोरो स्पीड घटि कंदासीं। ही ॾिसो तव्हां हिनखे बैक में पुठियां छिके वेंदा त ही आउट वारी स्पीड घटि कई आहे ऐं ही अॻियां इन वारी आहे। हिन जी बि थोरी स्पीड घटि कंदासीं त जीअं प्रोफेशनल लॻे। सो हाणे थोरो बैक में अची हिनखे प्ले करे ॾिसूं था टेक्स्ट खे। दोस्तों हाणे ही ॾिसो थोरो हुनजो लुक बहितरीन थी वियो। ही आउट। सो इहो थी वियो एनिमेशन इन जी आउट। हाणे असां हिन जी साइड में बबल्स। दोस्तों अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त तव्हां पंहिंजे प्यारनि हथनि सां सब्सक्राइब करियो ऐं लाइक करियो। इहो तव्हांजो कुर्ब आहे असां सिंधी एडिटरनि जे लाइ। दोस्तों बबल्स जो मतिलबु आहे, जीअं असां सिंधी में फूकणा चऊं, उहो उनजो मतिलबु इहो ई आहे। त ही बबल टेक्स्ट आहे। ही बि अक्सर माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि कंहिं मोड़ ते। हिन जो इस्तेमालु बि ज़रूरी थी पवंदो आहे। ऐं उन जे साइड में ही ऑप्शन आहे प्रीसेट्स। हिन जो मतिलबु इहो आहे त ही जेको प्लस सेव एज प्रोजेक्ट लिखियो पिया, हिन ते तव्हां क्लिक कंदा त जेको टेक्स्ट हूंदो उहो तव्हांजो हिते सेव थी वेंदो। तव्हां कंहिं बि वक़्तु उनखे कम में आणे सघो था। ठीक है दोस्तों, उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। तव्हां उनखे अगरि सेव न बि करियो तॾहिं बि ख़ैरु आहे। सो उमेद आहे ही जेको सबक़ तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हांखे गुज़िरियल सबक़ जेको 5 उहो बि सुठी तरह यादि हूंदो। फुल कोर्स जे लाइ सब्सक्राइब करियो त जीअं डेली तव्हांखे वीडियो आसानी सां मिली सघे। जेको लेसन तव्हां रोज़ानो ॾिसो था उनजी प्रैक्टिस बि कंदा करियो। इहो जेको सो बहितरीन अमल आहे। मिलूं था ईंदड़ सबक़ में। तेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।